जय झूलेलाल दोस्तों। सिंधियाणियुनि जो वॾो ॾिणु अचिणो आहे टीजड़ी। त टीजड़ी घर में कीअं पोखिजे, कॾहिं पोखिजे, इन जो वीडियो मां पहिरियों ई अपलोड कयो आहे। उन सां गॾु टीजड़ीअ जी कथा कीअं कजे, लोॾो कहिड़ो थींदो आहे, स्तुति कीअं करणी आहे, अर्घु कीअं ॾियणो आहे ऐं उन सां गॾु असुर कीअं करिणो आहे, इन्हनि सभिनी जा वीडियोज़ जेके आहिनि मां पंहिंजे चैनल हुनर मुस्कान का और हुनर मुस्कान का सिंधी ते अपलोड करे चुकी आहियां। ये सभु वीडियोज़ उते अवेलेबल आहिनि, ज़रूरु उते वञी चेक कयो और पंहिंजे फ्रेंड्स और रिलेटिव सां इहो वीडियो ज़रूरु शेयर कजो। त हुनर मुस्कान का चैनल ते इहे सभु वीडियोज़ जेके आहिनि अवेलेबल आहिनि, ज़रूरु चेक कजो। मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जंहिं ते मां सिंधी रेसिपी, सिंधी कल्चर, सिंधी ट्रेडिशन, असांजा ॾिण वारनि ते थियण वारा खाधा सभु मां इन ते अपलोड कंदी आहियां, उहो बि सिंधी लैंग्वेज में, जीअं असांजी सिंधियत, असांजी सिंधी ॿोली अॻियां वधे और घर घर ताईं पहुचे। त वीडियो ज़रूरु ॾिसजो, पसंदि अचेव त लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूरु कजो। पंहिंजे माइटनि और दोस्तनि ताईं इहे वीडियो ज़रूरु पहुचाइजो, जीअं कंहिंखे अगरि ज़रूरत हुजे त उन ताईं इहो वीडियो पहुचे। जय झूलेलाल।